This program is sponsored by Supreme Universal, Beyond Spaces, Vivekanand Education Society, Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. सिर्फ सिंधी ॻाल्हाइण वारनि जे लाइ ही आहे ही सुनहरो मौक़ो। सतगुरु ट्रेवल्स दुबई सां मिली लॻाए था सघो पंहिंजे हुनर जो चौको। Vasudev Khyalani, CNV Consultants, CNV Engineering Private Limited. We live in service. मां बीके बीना रामचंदाणी सिंधु दर्शन जे हिन नई सिंधी रसोई रेसिपी में तव्हां सभिनी जो करियां थी स्वागत। जय झूलेलाल ऐं ओम शांति। असांखे नाज़ आहे अॼु जे रंधिणे जूं महारानियूं सिंधियाणियूं जिन हिन सॼे लॉकडाउन में पंहिंजे दिलि ऐं जान लॻाए करे रंधिणे में नयूं नयूं रेसिपियूं ठाहे करे पंहिंजनि परिवारनि जूं फरमाइशूं पूरियूं कयूं आहिनि। उन्हनि खे सिंधु दर्शन जे तरफ़ां लख लख वाधायूं। हलो त मां तव्हांखे वठी थी हलां हिन परदेस जे हिकु नए शहर में, ईस्ट अफ्रीका जे युगंडा शहर में, जिते असांजे रंधिणे जी महारानी सुहिणी सिंधियाणी कंचन वासनानी जी सां मुलाकात कंदासीं। सिंधु दर्शन में स्वागत आहे, स्वागत आहे। नमस्ते बीना दीदी एंड थैंक यू वेरी मच। नमस्ते एंड वेलकम कंचन जी। थैंक मूंखे यू। तव्हां खां पुछणो हो सभिनी खां पहिरीं, अॼुकल्ह हर कंहिं रंधिणे जी राणीअ जो हिकु ई क्वेश्चन आहे। खाधो ठाहिण त तमामु सवलो आहे, पर हमेशह इहा ई चिंता हूंदी आहे ऐं सवाल हूंदो आहे त अॼु छा ठाहियूं। कॾहिं तव्हां इन सवाल ते कॾहिं का मुश्किल तव्हांखे सामनो करणो पियो आहे? बराबर हमेशा करनो पियो आहे, पर हिकु दफ़ो असां छा कयोसीं, घर में मूं पाव भाजी जो प्लान कयो हो त फ्रिज में ॾिठो त गजर हुई कोन, कैरेट, त मूं वटि अछी गजर हुई त मूं सोचियो करे छो न मां अॼु अछी गजर ऐं थोरा पटाटा विझी करे भाॼी ठाहियां। ऐं त यकीन कोन कंदा, भाॼी ॾाढी पौष्टिक सुठी ठही, हेल्दी भाॼी ठही। उन ॾींहं खां पोइ मुंहिंजे घर में अछी गजर हुन में यूज़ थींदी आहे। हूअं छा असीं उगो गैस ते अछी गजर खाईंदा आहियूं साल में हिकु दफ़ो, बराबर वॾी गैस ते, बराबर। पर हाणे मां हमेशह अछी गजर विझी करे पाव भाॼी ठाहींदी आहियां ऐं तव्हां मुंहिंजे चैनल में बि पाव भाॼी ॾिसी सघंदा। अरे वाह, वेरी गुड। तव्हांखे त घणेई नयूं नयूं आइडियाऊं आहिनि। त पोइ तव्हां जॾहिं बि खाधो रधींदा आहियो त छा तव्हां पंहिंजे भातियुनि जी फरमाइश ते रधींदा आहियो या तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां कुझु बि ठाहे सघंदा आहियो? एक्चुअली आहे न, मुंहिंजे हस्बैंड सिंधियूं खाधा त असांजे ॿारनि खे चाहे मुंहिंजे हस्बैंड जा ॾाढा फेवरेट आहिनि। कोकी ऐं न इहो कोकी ऐं असांजी जेकी सिंधी कोकी आहे, कुटियूं आहिनि, हमेशह नेरनि ते ठहंदो रहंदो आहे ऐं मुंहिंजा ॿार बि शौक़ सां खाईंदा आहिनि। बाक़ी इहा ॻाल्हि फ़र्क़ु थिए थो कि कॾहिं ॿारनि खे स्नैक्स खपनि था त कॾहिं कुझु चेंज करे, त कॾहिं मुंहिंजो हस्बैंड ॿारनि जी चॉइस जो खाईंदा आहिनि, कॾहिं ॿार पप्पा जे चॉइस जो खाईंदा आहिनि। हीअं करे असां वटि खाधो ठहंदा आहिनि। पर सिंधी खाधा ॾाढा सुठा, भई हमेशह सिंधी खाधा ठहंदा आहिनि असां वटि। कंचन जी, तव्हां मूंखे ॿुधाईंदा कि युगंडा शहर में केतिरा सिंधी आहिनि? तमामु घणियूं फैमिलियूं आहिनि या थोड़ियूं आहिनि? हिते अराउंड 400 माण्हू आहिनि हिते। टोटल माण्हू 400 आहिनि ऐं फैमिलीज़ इहो चई था सघो 50 फैमिलीज़ आहिनि, 50 बैचलर्स आहिनि, 50%। तमामु सुठी ॻाल्हि आहे। कंचन जी, अॼु तव्हां असां सां कहिड़ी रेसिपी तव्हां शेयर था करियो? मां तव्हां सां अॼु चकरी जी रेसिपी शेयर कंदसि, जेकी हर उत्सव में, चेरो त हर उत्सव में खपे। मिठाइयूं त असां ॾिसंदासीं हर उत्सव में ठहंदियूं आहिनि, पर जेसि ताईं चेर न ठहे तेसीं त मिठाई जो मज़ो पूरो कोन थींदो। अॼु मिठाई खाई बि त चवंदासीं चेर बि खाऊं मथां, ऐं चेर
चेर खां त पोइ चांहि मथां पीअण जे ऐं टी टाइम में स्नैक त हर कंहिंखे मज़ो ईंदो आहे। त हलो दर्शको, हलूं था असां कंचन जे रंधिणे में उन जी रेसिपी ॾिसण। तव्हांजो वेलकम आहे, मोस्ट वेलकम योर किचन ट्रेजर में। अॼु चकरी ठाहींदासीं। जय झूलेलाल, सिंधु दर्शन के मुंहिंजो जाम जाम टोराटियूं आहिनि जिन मूंखे हिन प्लेटफॉर्म में अचण जो मौक़ो ॾिनो आहे। मुंहिंजो नालो कंचन वसनानी आहे, मां युगांडा मां पई ॻाल्हायां। थैंक्स टू मोनिका गोकुलदास, तमामु सुठो करस्पोंडेंट ईस्ट अफ्रीका जो करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसी करे अंदाज़ो लॻायो हूंदो कि अॼु असां चकरी ठाहींदासीं। सही सम्झव। असां हाणे शुरू करूं था। असांखे खपनि 2 पटाटा बाफ़ियल। ॿी बाफ़ियल पटाटनि में असीं थोरो सो कोतमीर विझी असां ग्राइंड करे हिकु साइड रखी छॾंदासीं। असां खणंदासीं 1 मग भरियल चांवरनि जो अटो। अजवाइन 5 चिमिचो विझंदासीं, 5 चिमिचो जीरो, थोरी हिंग चपटी, थोरा तिर, 1 टीस्पून जेतिरा तिर विझंदासीं ऐं चिली फ्लेक्स थोरा पंहिंजे हिसाब सां ऐं थोरो लूणु हिसाब सां, थोरी पिंच खनि हैड। तव्हां चाहियो त मखण या घी 2 चिमिचा खणी सघो था ऐं सुठी तरह मिक्स करे हुन खां पोइ असीं जेको पटाटे जो मसालो विझी करे सुठे नमूने असीं मिक्स कंदासीं। सॼो मिक्स करे तव्हांखे अटो न सख़्तु करिणो आहे न नरम ॻोहिणो आहे। अटो ॻोहिजी वेंदो तव्हांजो सुठो त थोरो तव्हांखे लेमन जूस विझणो आहे ऐं थोरो पानी जी घुर्ज हुजे त तव्हां विझी सघो था ऐं पानी विझी त सुठे नमूने अटो ॻोहे करे पोइ सांचे में विझो। सांचे में विझी रखोसि। सांचे जो सॼो सुठो तरह बंदि करे हाणे असां तेल विझंदासीं। त तेल तव्हां कोसो खनि रखो। हिन विच में असां सांचे मां चकरियूं कढी करे रखंदासीं। तव्हां ॾिठो अथव मां प्लेट खई आहे, हुनजे मथां मूं प्लास्टिक रैप खयो आहे। चकरियूं ठाहिण ॾाढियूं आसान आहिनि, आराम सां तव्हां ठाहे सघो था। हर को मिर्च मसालो पंहिंजे हिसाब सां विझी सघे थो। अगरि वॾे मिट माइटनि लाइ ठाहियो था त तव्हां मिर्च तमामु घटि विझो। चकरी खे तव्हां थोरो जल्दी कढी सघो था, जो वॾे मिट माइटनि लाइ नरम कढी था सघो। असांजो तेल कोसो थी वियो आहे, संभाले असां चकरियूं विझंदासीं ऐं तव्हांखे गैस जो फ्लेम तमामु पूरो रखिणो अथव। मीडियम स्लो फ्लेम रखिणो अथव। अगरि तव्हांजे गैस ते डिपेंड थो थिए, पर कोशिशि करे थोरो तमामु स्लो में रखंदा त चकरियूं सुठियूं थींदियूं। त मीडियम गैस में तव्हां रखी सघो था। त इन में छा आहे, चकरियूं अंदरां खां क्रिस्पी सुठियूं ठहंदियूं, सोक सुठियूं लॻंदियूं। अगरि वॾे मिट माइट लाइ तव्हां तरो था त थोरो जल्दी कढी सघो था। असांजी चकरियूं तयारु थी वियूं आहिनि। साउथ इंडियन में मुर्क बि चवंदा आहिनि। तव्हांखे आशा कयां थी तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणी हूंदी। अगरि तव्हांखे ॿिया वीडियोज़ ॾिसण त तव्हां मुंहिंजा यूट्यूब चैनल में योर किचन ट्रेजर टाइप करे ॾिसी सघो था। थैंक यू। कंचन जी, तव्हां केतिरी न सुठी सुहिणी रेसिपी ॾेखारी आहे। चकली, उहा बि गोल गोल। मूं त सम्झो कि इन रेसिपीअ खे ठाहिण लाइ बि असांखे शायदि गोल गोल घुमणो पवंदो, पर तव्हां त तमामु इज़ीली ठाहे करे ॾेखारी। असांखे त ॾिसण में बि ॾाढो इज़ी लॻो। असांखे त लॻे कोन कि चकली तव्हां एतिरी जल्दी ठाहे छॾी। बस चकरी एक्चुअली उत्सव अचनि था त पोइ कुझु न कुझु माण्हू चेहरे ठाहे थो। चाहे महाराष्ट्र चाहे मद्रास में त इहे चकरियूं वणंदियूं आहिनि। सभिनीनि खे दुनिया में सभिनीनि खे चकरियूं खाइण में मज़ो ईंदो आहे। कंचन जी, असांखे तमामु सुठी लॻी तव्हांजी रेसिपी। तव्हांजी महिरबानी। तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं असांजे दर्शन खे अहिड़ी सुहिणी चकड़ी ऐं एतिरी ईज़ी तरीक़े सां सेखारी, उन जे लाइ तव्हांजी महिरबानी। तव्हां असांखे ॿुधाईंदा कि तव्हांखे इन रंधिणे जी कला में ॿियो बि कुझु तव्हां कंदा आहियो छा? एक्चुअल रंधिणे जी कला खां सवाइ मुंहिंजो हेल्थ जो चैनल आहे, जेको मूं पहिरें शुरू कयो। ट्रेजर योर हेल्थ हिकिड़ो चैनल आहे मुंहिंजो, जंहिंमें मां आयुर्वेदिक टिप्स ॾींदी आहियां। त हुन में हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां थी। हिकु लेडी खे ॾाढो पई शरीर, हिकु एज थिए थी त असांजे शरीर में सूर था थियनि। छाजखां सूर था थियनि ख़बर कोन थी पवे। वाई जा सूर आहिनि या कहिड़ी ॻाल्हि खां सूर आहिनि उहो ख़बर नथी पवे। त हिकु लेडी खे अर्थराइटिस हुई।
त हुनखे मूं चयो तूं चूनो वठ, त हुन चूनो वरितई त ॾाढो फ़ाइदो थियसि। त चूनो बि अगरि तव्हां डिटेल में मुंहिंजो वीडियोस ॾिसंदा डिटेल में त तव्हांखे ख़बर पवंदी। अगरि का बि आयुर्वेदिक शइ बि अगरि सही तरीक़े सां वठंदासीं त फ़ाइदो थींदो, ग़लति तरीक़े सां वठंदासीं त नुक़सानु थींदो। त जीअं चूनो आहे, असांखे कुझु टिप्स थींदा आहिनि हुन जा। जीअं चूनो हिकिड़ो एग्ज़ाम्पल थी ॾियां, पाणी में विझी करे पीबो आहे, रुगो चांवर जेतिरो चूनो, पर तव्हांखे मसले करे पीअणो पवंदो आहे सुठी तरह। अगरि उहो ई चूनो असांजे ॻोरो पेट में वियोली त उहो नुक़सानु पहुचाईंदो। अरे वाह कंचन जी, तव्हां वटि त तमामु घणी टिप्स आहिनि। असांखे तमामु सुठो लॻो, तव्हां हिकिड़ी नई टिप्स असांजे दर्शकनि सां शेयर कई, उन जे लाइ तव्हांजा लख लख शुक्राना। कंचन जी, तव्हां मूंखे युगंडा जी का बि शइ हुजे या कुझु बि मशहूरु उते जो हुजे, उहा का ॻाल्हि शेयर कंदा असां सां? युगांडा में लेक विक्टोरिया चङी वॾी लेक आहे हिते, ऐं युगांडा जे माण्हुनि जो खाधो जेको अथनि लोकल, हिन जो खाधो आहे पोशो, जेको असां भुट्टो खाईंदा आहियूं न इंडिया में, वाइट भुट्टो, हुनजो पाउडर जीअं उपमा वांगुरु ठहंदो अथनि। जीअं असां पाण सूजी सां उपमा ठाहींदा आहियूं त फुल्के चांवर जे बदिरां उहे माण्हू उपमा भई उगाली जो जेको मूं तव्हांखे पोशो चयो न, हुनजो अटो ठाहे करे उहो चांवर या फुल्के वांगुरु खाईंदा अथव। ऐं ॿी हिकु ॻाल्हि, पोइ हिननि जो बीन्स बि ॾाढो फेवरेट अथनि, हिननि जो मेन खाधो जंहिंखे असां राजमा चवंदा आहियूं। त जेको बि अगरि इहे उगाली त हमेशह पोशो खाईंदा ई खाईंदा आहिनि, पर उहे बीन्स सां खाईंदा आहिनि। ऐं ॿी हिकु मटोके, जेको न इहो कचा केला कोन चवंदा आहियूं पाण, कचा केला, हुनजी भाॼी इहे ज़रूरु खाईंदा आहिनि। त इहे कचा केला हुननि खे चवंदा आहिनि मटोके। त हू न, ही हिते जा माण्हू पीनट जीअं मूंगफली जो तेल में मतिलबु पाउडर में ठाहे करे ॾाढी सुठी भाॼी ठाहींदा आहिनि, त हुनजो उहो कंदा आहिनि। ऐं ॿी हिकु ॻाल्हि, हिते जी पोख ॾाढी सुठी आहे, त केला मूंगफली हर का शइ तमामु, हिते जी पोख तमामु सुठी अथनि। अरे वाह, योगंडा में बि असां कॾहिं एॾो सोचियो ई कोन हो कि एतिरी सभु ॻाल्हियूं हुते मशहूरु हूंदियूं। ऐं इन जी ॼाण मिली असांखे तमामु ख़ुशी थी कि तव्हां उते बि तमामु ख़ुशि तरीक़े सां रहिया पिया आहियो ऐं सभई सिंधी। ऐं युगांडा में हिते गणपति जो उत्सव ॾाढो सुठो थींदो आहे, मेलो अच्छा। लॻंदो आहे हिते तमामु सुठो। असांजे सिंधी मंदर आहे हिते गणपति जो, झूलेलाल जो फोटो आहे, माना तमामु सुठो मंदर आहे। ऐं मेला लॻंदा आहिनि हिते, कीर्तन भजन, ऐं सभु हथ प्रसादी, सभु जालू लेडीज़ पंहिंजे सची श्रद्धा सां प्रसाद ठाहे खणी ईंदियूं आहिनि। ऐं विसर्जन ॾाढो धूमधाम सां थींदो आहे विसर्जन। जे सुबुह जो असां न मंदर में दाल पकवान असां सिंधी जा फेमस, उहे नेरनि ठहंदी आहे, हुन खां पोइ सभिनी खे ताक़त ईंदी आहे भई हलो विसर्जन करण लाइ। सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। तव्हां परदेस में रही करे बि सिंधी सभई हिकजुट मिली करे कुझु न कुझु फंक्शन करे, कुझु न कुझु मेल मिलाप करे रहिया पिया आहियो, उन ते तव्हांखे वाधायूं हुजनि। थैंक यू। थैंक यू एंड जय झूलेलाल। जय झूलेलाल। थैंक यू। त दर्शको, तव्हां ॾिठो परदेस में बि, उहो बि युगांडा में, असांजा सिंधी पंहिंजो पाण में रही करे गॾिजी करे कीअं न एंजॉय पिया कनि। त असां वरी ॿिए भेरे हलंदासीं ॿिए कंहिं शहर में, नए शहर में तव्हांखे वठी हलंदसि कंहिं नए रंधिणे जी महारानी सां मुलाक़ात कराइण लाइ। तव्हांखे रिक्वेस्ट आहे त तव्हांखे असांजी हीअ कोशिश अगरि पसंदि आई हुजे, या तव्हां कंहिंमें बि को टैलेंट हुजे, का बि सिंधी टैलेंट तव्हांखे ॾेखारणो हुजे, त ही तव्हांजो पंहिंजो सिंधीअ जो घर आहे, तव्हां वेलकम आहियो। तव्हां असांखे ईमेल करे था सघो, तव्हां असांखे फोन करे था सघो। असांजो नंबर आहे 9820883181 ऐं असांजो ईमेल आईडी आहे sindhudarshan.org@gmail.com। तव्हां पंहिंजा सुझाव मोकिले था सघो, तव्हां शेयर करे था सघो। ही सिंधी चैनल आहे, तव्हां सभिनी खे ॿियनि सां शेयर करियो, ॿियनि खे एनकरेज करियो, सिंधी ॿोली खे अॻियां वधायो ऐं उन ते तव्हांजा सुझाव बि मोकिलियो त असां तव्हांजा सुझाव हिते ॾेखारींदासीं। तेसि ताईं तव्हां रहो चुस्त, मस्त ऐं तंदुरुस्त।
मां वठां थी तव्हां खां इजाज़त। जय झूलेलाल ऐं ओम शांति।